अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे आज़म मेंगल के बारे में एक तोहफ़ो ॾींदासीं। काफ़ी दोस्त मुझे मैसेज कर रहा हैं। ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जी भी तफ़सीलात तव्हांखे ॾींदासीं ऐं आज़म मेंगल जो नंबर भी तव्हांखे ॾींदासीं। काफ़ी दोस्त पेज ते भी मैसेज कर रहा हैं मुझे यूट्यूब ते भी कमेंट कर रहा हैं असांखे आज़म मेंगल साहब जो फ़ोन नंबर खपे। बिल्कुल दोस्तों, तफ़सील सां इन वीडियो के ॾिसो ऐं ज़हर ज़िंदगी सीज़न 2 जी भी थोड़ी तफ़सील तव्हांखे ॾींदासीं। ज़हर ज़िंदगी सीज़न 2 ईंदी या न, इन वीडियो के पूरो ॾिसो। थी सके तो शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर दोस्तों सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। हाँ दोस्तों, विच स्क्रीन में आज़म मेंगल साहब जो नंबर एक एक थी हलदो वञे तो आखिर ताईं वीडियो जीअं पुजंदो ऐं आज़म मेंगल जो नंबर भी पूरो थी वेंदो ऐं तव्हां इहो हिकु हिकु नंबर लिखदा वञो, सॼो नंबर तव्हांखे मिली वेंदो। तव्हां इन ते कॉल करे इन सां ॻाल्हाए सघो था। व्हाट्सअप नंबर न आहे इन ते ठहियल, लेकिन कॉल लगी वेंदी तव्हांजी। ऐं जेको आहे काफ़ी अरसे खां पोइ जेको आहे तव्हांजे लाइ हिकु VIP तोहफ़ो आंदोसीं। रोज़ानो हिकु न हिकु अदाकार जी असां अपडेट तव्हां ताईं पुॼाईंदा आहियूं, वरी महिनत सां रिस्क खणी करे। ऐं तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश हूंदी आहे, चैनल सब्सक्राइब कयो ऐं लाइक करे छॾियो। ॿियो तव्हां खां न पैसा घुरूं था न का शइ, तव्हां इहो फ्री जो कमु आहे, आराम सां करे सघो था। अगरि अॻिते भी तव्हांखे शोबिज़ जे हवाले सां हर अदाकार जी डिटेल नंबर वग़ैरह घुरिजनि त इहो ई चैनल आहे जिते तव्हांखे इहे शयूं मिली सघनि थियूं। इन जे लाइ चऊं था त हाणे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। ऐं काफ़ी दोस्तनि जा अदाकारनि जा मूं नंबर हेठि वीडियोज़ में ॾिना आहिनि, उहे वीडियोज़ भी वञी चेक करे सघो था दोस्तों। जीअं तव्हांखे टेंशन न थिए, उहे वीडियो वञी चेक कयो। उन अदाकारनि जा नंबर ॿियनि जा भी मूं ॾिना आहिनि जेका दर्जन में हुया, तकरार में आहिनि, ऐं जेका वरी ॿिया अदाकार आहिनि उहे वीडियो भी वञी चेक कयो। ऐं हीअ ईंदा आहे तव्हां नोट करे विया हूंदव एसी ताईं दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त, असां यूट्यूब चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।